अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक ज़बरदस्त तव्हांखे अॼु ॼाण ॾींदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं तकरार ड्रामो, मोहब्बतनि जो माॻ ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामो। ऐं जेको हाणे नओं ड्रामो अचण वारो आहे हवेली, जेको यानी आज़म मेंगल उर्फ़ रबन जो ड्रामो। ऐं ॿियो जेको आहे वारी जा पंध ऐं मक़तल ड्रामो। इन्हनि जे बारे में हिकु बहितरीनु ॼाण तव्हांखे ॾियण वारो आहियां। दोस्तों मुंहिंजे ख़्याल में हिन वीडियो खे तव्हां आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा, जीअं तव्हां खां का ॼाण मिस न थिए। नंढड़ी वीडियो आहे, 2 मिंट जी बि पूरी न आहे दोस्तों। ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों मां जेका तव्हांखे ॼाण तव्हां सुवाल कंदुसि, तव्हां उहो कमेंट में राय ॾेई सघो था। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको ज़हर ज़िंदगी ड्रामो हलियो सिंध में 2023-22 में टॉप ते हलियो। ऐं उन खां पोइ ॿिए नंबर ते जेको ड्रामो आयो आहे हिन टाइम, उहो तकरार ड्रामो आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे दोस्तों काफ़ी सारा ड्रामा हलिया। पत्थर दिल हलियो, खुददार हलियो, पत्थर दिल हली रहियो आहे, खुददार बंदि थी वियो आहे, उन मज़ो न कयो। ऐं बागुल हलियो ऐं मक़तल। इन्हनि में कंहिं बि ड्रामे मतिलबु ख़ासि को फेमस न थियो जेतिरो ज़हर ज़िंदगी थियो ऐं तकरार। हाणे अचण वारो आहे मोहब्बतनि जो माॻ। माण्हुनि दोस्तनि जो इहो सुवालु आहे, छा उहो बि एॾो वॾो सोप सीरियल आहे, वॾे लेवल ते वॾे स्केल ते रिकॉर्ड थियल आहे, ईअं कामयाबी माणींदो? बिल्कुलु दोस्तों, मोहब्बतनि जो माॻ को घटि ड्रामो न आहे। जीअं ज़हर ज़िंदगी तव्हां ॾिठो ऐं तकरार ॾिसी रहिया हो, उहो बि इन्हनि खां वधीक आहे। छाजे करे मोहब्बतनि जो माॻ में अदाकार वासगुल उडाणो, अज़ीज़ कंबराणी, साईं निसार शाह, काफ़ी सना रज़ा, काफ़ी ॿिया अदाकार आहिनि, बहितरीनु अदाकार आहिनि। ऐं हवेली जेको ड्रामो अची रहियो आहे असद सॉरी रबन जो, आज़म मेंगल जो, उहो बि सुठो ड्रामो आहे। उहो शहर जे लेवल ते आहे, उहो बि सोप सीरियल आहे, सीरियल न आहे। वारी जा पंध इहे अचणा आहिनि।